अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पिरियागुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ख़्वारिजीन खे पाड़ेसरी मुल्कनि जी सपोर्ट हासिल आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे ताईं सुख सां न विहंदासीं। दहशतगर्दी ख़ैबर पख्तूनख्वा जीअं बलूचिस्तान में बि मुश्किलातूं पैदा कयूं। मोरकाए हक़ में दुश्मन खे अहिड़ो सबक़ सेखारियो जेको हू हमेशह यादि रखंदो। बलूचिस्तान जे दौरे दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ के सूबाई शोबन में सुधारनि, तरक्याती मंसूबनि में अॻु भराई, तालीम, सिहत ऐं गवर्नर समेत ॿियनि मामलनि ते तफ़सीली ब्रीफिंग। कोयटा में इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त वफ़ाक़ी हुकूमत बलूचिस्तान जी तरक्की, इस्तेहकाम ऐं अवामी फलाही लाइ सूबाई हुकूमत सां ताउन जारी रखंदी। बलूचिस्तान के दरपेश मसइलनि जे हल, तरक्याती मंसूबनि ऐं अवाम खे रिलीफ फ़राहम करण लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया वञनि। सिंध हुकूमती वफ़ाक़ विच में रेलवे जा अहम मंसूबा शुरू करण ते इतफ़ाक़। रेलवे जे वफ़ाक़ी वज़ीर ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह विच में वफ़ादनि जी सूरत में मुलाक़ात। सिंध में 858 किलोमीटर डिघे रेलवे नेटवर्क खे जदीद बणाइण जो फ़ैसिलो। 63 अरब 26 करोड़ रुपयनि जी लागत सां रेलवे जे मंसूबनि ज़रिए रेलवे जी इंफ्रास्ट्रक्चर खे जदीद बणाइण ते ग़ौर। सिंध में रेलवे जा 6 अहम रूट बहाल करण जो फ़ैसिलो। रोड़ी रेलवे स्टेशन जी अपग्रेडेशन ऐं क्रॉसिंग खे महफ़ूज़ बणाइण लाइ 6 अरब रुपया तजवीज़ करण जो बि फ़ैसिलो।